अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान खान जल्द इलेक्शन कराए छा कंदो। असांजी गेम प्लान में चूंड सुधारा ऐं नेब सुधारा शामिल आहिनि। इलेक्शन खां डिॼण वारा न आहियूं, भली वक़्तु लॻे पर चूंड सुधारनि खां पोइ इलेक्शन तरफ़ वेंदासीं। असां पाकिस्तान खे हलाए सघूं था, ॿियो केरु न। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आसिफ ज़रदारी चयो त यूसुफ रज़ा गिलानी खे बि कठियो वियो पर उन जजनि ख़िलाफ़ मुहिम न हलाई। शहीद बेनज़ीर भुट्टो खे शहीद करे साज़िश कई वई। 1947 खां असांजे ख़िलाफ़ साज़िशूं थींदियूं पयूं अचनि। पाकिस्तान खपे जो नारो न हणा हा त अॼु सूरत-हाल तब्दील हुजे हा। हुन चयो त धमकियुनि वारो ख़त नाहे पढ़ियो। जेकॾहिं हिननि वटि धमकियुनि वारे ख़त बाबति सबूत आहिनि त पेश कनि। बाइडन मुंहिंजो दोस्त आहे, अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त हू मूंखे फोन करे हा। आम तौर अमरीकी सफ़ीर अहिड़ी ज़बान इस्तेमाल नाहिनि कंदा। थी सघे थो ख़त आयो हुजे पर उहो रियासत जे तरफ़ां न हूंदो। आसिफ ज़रदारी जो चवणु हो त यूनिवर्सिटी में जंहिं न्याणी चीनी शहरियुनि ते हमलो कयो उन जो सदमो पहुतो आहे। चीन खे बतौर दोस्त मुल्क गरम पानी में अचण जी इजाज़त ॾिनी। चीनी शहरी चीनी ज़बान पढ़ाए रहिया हुआ। एतिरी नाराज़गी छो? गवादर असां पाकिस्तान लाइ ॾिनो आहे, असां सां ॻाल्हायो वञे। आसिफ ज़रदारी चयो त इमरान खान चइनि सालनि में कहिड़ो कमु कयो आहे। अॼु जे दौर में 50,000 रुपया माहवार कमाइण वारो बि मुश्किलातुनि में आहे। जेकॾहिं केरु पाकिस्तान हलाए सघे थो त उहे असां आहियूं, ॿियो केरु न। मुल्की मामलनि बाबति पूरी तरह आगाह आहियां। इमरान खान केरु थींदो आहे? मीर जाफ़र ऐं मीर सादिक जो ख़िताब ॾियण वारो। आसिफ ज़रदारी चयो त मौजूदा हुकूमत नई आहे, हालतुनि खे कंट्रोल करण में वक़्तु लॻंदो। जेसिताईं IMF जो प्रोग्राम न ईंदो तेसिताईं मुश्किलातूं ईंदियूं। असां तेल जूं क़ीमतूं नथा वधाइण चाहियूं, उन सां महांगाई वधी वेंदी। आसिफ ज़रदारी चयो त सिंध में पाणी जी शदीद खोट आहे। पंहिंजा ऐं अवाम जा सुकल फसल ॾिसी रोइण ईंदो आहे। कराची में कम थिया आहिनि, सूबे जे ॿिनि इलाइक़नि में बि कम करे रहिया आहियूं। MQM गवर्नरशिप जो शर्त रखियो हो, जेको असांखे मञणो पियो।